मुझे कंहिं भी तरह से चाची सोणीअ सां ठा क़बूल न है। ऐं मूंखे कंहिं बि रीत माउ खे छॾणो न आहे। न छॾींदे त मां छॾींदसि। मां कोन रोकींदुसि तोखे। मां चाचे वारनि खे चई आयो आहियां। बाबा वारनि खे? हा। छा? इहो त नूरी जेकॾहिं मूंखे छॾियो त हक़ मार वारा 10 लख मां कोन ॾींदुसि। छो त नूरी थी छॾे मूंखे। आउं कोन थो छॾियां नूरीअ खे। किथे आहे लिखत में त तुंहिंजे करे मां पंहिंजी माउ खे छॾींदुसि? इहो चाचे वारनि लिखरायो त कोन हो न? न। तूं पाण थी वञी त पोइ हक़ मार छाजो? तूं पाण थी छॾी मूंखे। आउं कोन थो छॾियां तोखे। बेवफाई तो करी? हरगिज़ न। गलतान थियो सो थियो। मुझी कयामत कारी तो कई नूरी। तो कई मुझी कयामत कारी। तुझे करे ही मां पंहिंजे अम्मा ऐं अब्बे खे रंजायो। उन्हनि जी आलुनि जे करे मां सच भेड़ो थी वियुसि। ओ यूसुफ, बाबा दरवाज़ो खोल, दरवाज़ो यूसुफ। मासड़, दर खुलियल आहे। हलियो अच। इन्ही खे भी कॾहिं खरा। कॾहिं इनखे रोज़ भगो बीठो आहे चाची जे कारण। यूसुफ, वारस वे जा वञे? वञे। हिते छा आहे? हा, नूरी धीअ, वारस पोखण जहिड़ो आहे, पोखण जहिड़ो। तूं भले मूंखां नफ़रत कर, पर मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश आहे। तूं वे, छॾ हिनखे। न यूसुफ, भले चवण ॾेसि। नूरी धीअ, तूं धीअरनि जहिड़ी आहीं अमड़। यूसुफ तुंहिंजे क़दुर में अदब जा सभु लीका लताड़े वई। माउ पीउ जे बेक़दरीअ खां मूंखे ॿुधाए ॿियो कहिड़ो को जो कमु आहे जेको करणु घुरिजे? मासड़, हिनखे त अहसास ई कोन थींदो। मौलवी साहब चवंदो आहे त इस्लाम में हुकुम आहे, जेकॾहिं माउ पीउ निमाज़ में सॾु करे त वरंदी ॾियोसि। यूसुफ, तुंहिंजे करे इहो फरमान बि विसारे वेठो। मासड़, मां छा बि कयां, पर नाफरमानी वारो दाग धोई कोन सघंदो। कोन धोई सघंदो। हिनखे चवां थो त तूं भल मूंसां जहिड़ो कर, पर अम्मा सां त न विढ़ न। पर इहो मुंहिंजी ॻाल्हि सम्झे ई कोन थी मासड़। नूरी धीअ, हे मुंहिंजे हथनि खे ॾिस। न तूं पाण खे बर्बाद कर, न हिन यूसुफ खे। इहे झेड़ा हाणे छॾियो। निभाग जे करे घर जा ठिकर बि सुकी वेंदा आहिनि। चई त मां तो बि महिर कयां। मासड़ तूं गुनाहगार न कर मूंखे। पुट, नाहे गुनाह। हिन घर जो दाणो पाणी पेट में पियल आहे। धीअ, तूं बि कावड़ खे हाणे छॾ। रिज़ा, तव्हां ॿई हली लान में वेट करियो। जी अम्मी। नेठ सरफराज खान, अवां जा कदम मुबारक असांजी दर ते लड़ी आया। जेकॾहिं मूंखे इहा ख़बर मुंशी आहे त मूंखे तो वटि अचणो पवंदो, त मां हिते अचण त छा, पर हिते अचण जो कॾहिं सोचा बि न। ऐं जेकॾहिं हक़ घुरियो हो
त तव्हां खां तव्हांजे पंहिंजे भाउ घुरियो, मूं कोन घुरियो हो। ऐं इहो हक़ घुरण हुनजो कानूनी हक़ हो। बदिले में तव्हां हुनखे मौत ॾेई छॾियो, मूंखे बेवाह करे छॾियो, मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी। मां इन्हनि ॻाल्हियुनि खे दोहराइण कोन आयो आहियां। हा थी करी या न, मां हिकु तुंहिंजी वधीक तकरीर ॿुधण कोन आयो आहियां। इन शर्त ते ॾींदसि त हक़ घुरण ते जेकॾहिं तव्हां पंहिंजे भाउ खे मारियो त पंहिंजो पुटु बि मारींदो। इशरत, मां चवां थो त पंहिंजी इन ज़बान खे कंट्रोल में रख। जेको सच आहे उहो ई सच आहे, ऐं सच ते कंट्रोल नाहे कबो। तो मूंखे अञा चङी तरह सुञातो किथे? तुंहिंजी हैसियत ऐं मुंहिंजी हैसियत में ये सच त ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु ज़रूर आहे, पर कोई बि हैसियत त आहे न। प्लीज़ तव्हां हाणे वञी सघो था। अम्मी, इहो तव्हां छा पिया ॻाल्हायो? ख़बर पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि पंहिंजी खोपड़ी खोले ॿुध। सरफराज़ खान जेको चाहींदो आहे उहो करे ॾेखारींदो आहे, ऐं मां पंहिंजा रहियल हिसाब तोखां वठी ॾेखारींदसि। इहो तोखे वक़्तु ॿुधाईंदो। साइण मेरो तो फोन दवा खड़ी थी छा पोइ दवा पी? न प्लीज़, अञा पीती त पोइ कीअं ठीकु थींदी? शाबस आहे रईस नौरोज़ ख़ान खे, डॉक्टर खे ॾेखारे आयो, दवा वठी आयो आहे, अने थी पी त तो त। बाबा साईं तव्हां छा कयो था? जेकॾहिं मां ईअं न कया हा त अॼु असां उन्हनि जे अॻियां टकी टकी लाइ मोहताज हूंदा ऐं हिन समूरी मिल्कियत जा सिर्फ़ ऐं सिर्फ़ उहे वारस हुजनि। बाबा साईं जुर्म जुर्म, वो तव्हांजो भाउ हुयो, को दुश्मन न हुयो। अरे इहो मूंखे तोखां सिखणो पवंदो त मूंखे छा करिणो आहे ऐं छा नाहे करिणो। ॻाल्हि ॿुध, छोरीअ खे अगवा करण जो प्लान ठाह। बाबा साईं मां ईअं नथो करे सघां, हुननि जे राज़ खां सवाइ मां इहो कदम न खणंदुसि। अॼुकल्ह जे वक़्त ॻाढ़नि छोरनि खे कहिड़ी ख़बर त बादशाही कीअं कबी आहे, मिल्कियत कीअं ठाहिबी आहे, ऐं उहा मिल्कियत कीअं संभालबी आहे। इहा ई हक़ीक़त आहे सरफराज़ खान जी। अम्मा, आउं यश खान जे करे सरफराज़ खान खे कॾहिं माफ़ न कंदसि। जेकॾहिं हू वॾेरा आहिनि त मूं में बि उन्हनि जो रतु आहे। हाणे लोह खे लोह ई कटींदो। ऐं वरी जेकॾहिं नुक़सानु थियो त पोइ बाक़ी ज़िंदगी बची केतिरी आहे जो मां अञा घोड़ा वेही ॻाड़ींदसि। हाणे जेकॾहिं घोड़ा ॻाड़ींदो, सरफराज़ खान ॻाड़ींदो, जेको पंहिंजी गुनाह जी माफ़ी पाण वठंदो। ऐं नौरोज़ जेकॾहिं हिन मामले में पंहिंजे वालिद जो साथ ॾींदो त हू बि मुंहिंजो दुश्मन रहंदो। जेकॾहिं तूं चाहीं त
इन मामले में असां शायदि अॻां हेल्प वठी सघूं था। अम्मी तूं इहे कहिड़ी ॻाल्हियूं पई करी? मुंहिंजो पहिरीं बदिरो इहो शाहिद आहे जंहिं मूंखे अगवा करायो। मां FIR कढाए हिन खे अरेस्ट कराईंदसि। पर फिज़ा, अम्मी तव्हां हाणे मायूस थियणु छॾे ॾियो, आऊं आहियां सभु संभाले वेंदसि। नौरज़ पुट नौरज़ सी तव्हां छो आया था? ख़ुदा जे वास्ते मूंखे अकेलो छॾियो। तोखे अकेलो छॾे ॾियां? तोखे पुट तोखे मां अकेलो कीअं छॾे ॾियां? न आहियां मां तव्हांजो पुटु। तव्हांजे लाइ रिश्ता नाता तव्हांजी माल मिल्कियती आहे, ॿियो कुझु बि न आहे बाबा साईं। न पुट न, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। ही जेको कुझु मूं कयो तुंहिंजे करे ई त कई। बरहाल उन ते मूंखे अफ़सोस आहे। जेकॾहिं इहे लफ़्ज़ तव्हां उन्हनि जे लाइ उते हली ॻाल्हायो त बहितर थींदो बाबा साईं। तुंहिंजो मतिलबु छा आहे? मतिलबु त तव्हां उन न हली उन्हनि खां माफ़ी जी तलब कयो। न, मां ईअं करे नथो सिखां। सरफराज़ खान मरी त सघे थो, पर पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंजी बॻिया झुकंदो कोन। न, मां ईअं कॾहिं कोन कंदुसि। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां पंहिंजी पुट जी ज़िंदगी चाहियो था त तव्हांखे ईअं करिणो ई पवंदो, न त अदा यूसुफ। जी भयो, हुकुम। शायदि तव्हां मूंखे सुञातो कोन। मुंहिंजी याददाश्त एतिरी कमज़ोर आहे त कोन, पर पोइ बि मूंखे यादि कुझु कोन थो अचे। मां सलीम आहियां, नवाज़ जो दोस्त। नवाज़ सां गॾु कई भेरा तव्हां सां मुलाक़ात थियल आहे। हा यार, पर नवाज़ जो नालो वठण सां ई दर्द जा ककर भरिजी आया, छो त नवाज़ माण्हू अहिड़ो, हुनजी यादि कॾहिं बि कोन विसरंदी। नवाज़ जी यादि? अदा नवाज़ खे छा थियो आहे? नवाज़ जी ज़िंदगीअ जे दास्तान जा हुननि ज़ालिमनि पन्ना फाड़े टुकड़ा टुकड़ा करे उछलाए छॾिया। छा मतिलबु अदा? मतिलबु इहो आहे जो नवाज़ हिन समाज जे रीतुनि रस्मुनि जो खाज बणिजी वियो। मतिलबु त नवाज़? हा मुंहिंजा भाउ, नवाज़ हाणे हिन दुनिया में न आहे रहियो। इहो सभु कुझु कंहिं कयो ऐं कीअं थियो अदा? ॿुधो अथमि त दम ॾियण खां अवल नवाज़ ASP सनम जे अॻियां कातलनि खे चिट्टो करे वियो। ASP सनम? आओ भाऊ, काल मास्तरियाणी न, हाणे इम्तिहान पास करे ऑफिसियाणी थी वई आहे। फिज़ा, धीअ परेशान न थी। अलाह जा किरोड़ एहसान आहिनि। घटि में घटि खाईअ में किरण खां बची त वियासीं न। अम्मा तव्हां मूंसां इहा पहिरीं छो ॻाल्हि न कई? तुंहिंजी हयातीअ ते ख़तरो हुयो, फिज़ा, इन जे करे मूं तोखे कोन ॿुधायो। हिन अजाई ख़ौफ़ किथे खां किथां पहुचायो आहे मां? यादि कर फिज़ा,
मूं तोखे अॻु में बि चयो हो त मां हवेली जी ढंगियल आहियां। अम्मा इहो त मूंखे अॻु में बि ॿुधाए सघी हुई न कि मूंखे हुन जो नालो छो न ॿुधायो? तो कॾहिं नौरोज़ खां हुनजे पीउ जो नालो पुछियो हुयो? हा पुछो हो, पर तव्हां त मूंखे न ॿुधायो। छो त नाला जहिड़ा खोड़ आहिनि, मूंखे कहिड़ी ख़बर उहो साॻियो ई आहे। चयुमि न त पहिरियां इहा नौबत न आई, पर तो ज़िद कयो, पोइ वेही मां वीचार कई। जेका क़यामत टुटी हुनजो अज़ालो थियण ई नाहे। न कर ईअं, संभाल पंहिंजो पाण खे, पंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कर। छा रहियो आहे ज़िंदगी में अम्मा? न थी बेहाल, न थी परेशान, छो जो निकतल तीर कमन में वापसि न ईंदो। मां त कॾहिं इहो तसवुर बि कोन कयो त तूं इहो कदम खणंदी आहे। कहिड़ो कदम? मुंहिंजो कमदार, मुंहिंजो बाह बेली, उहो गिरफ़्तार छो थियो आहे? इहो थाणे ते वञी पुछो। इहो बि पहिरियां मां पुछी आयो आहियां सभिनी। मूंखे इहो चयो त इहो तुंहिंजे चवण ते गिरफ़्तार थियो आहे। मुंहिंजे चवण ते? हा, तुंहिंजे चवण ते। तूं नवाज़ खे नौकरी वठी पई रही न, को न को चक्कर त हुयो। चक्कर? छा मतिलब आहे तव्हांजो? मां चवां थो एॾी अणॼाण न थी, मतिलब त साफ़ ज़ाहिर लॻो पियो आहे। कोन्हे साफ़ ज़ाहिर, तव्हां हितां हलिया वञो। वेंदुसि, पर मूंखे रोकींदो केरु? मां तव्हांखे ड्यूटी अटका में गिरफ़्तार करे सघां थी। मूंखे सरफराज खान चवंदा आहिनि। शायदि इहो तुंहिंजे ज़हन में कोन्हे। कानून खां को बि बालातर नाहे। ॻाल्हि ॿुध, नवाज़ सां चक्कर खे लिकाइण लाइ तूं मूंखे सरफराज खान खे चक्कर थी ॾी? ख़ामोश, इहा ज़हनियत पाण वटि रखो। बिना देर हितां हलिया वञो, मतां पोइ पछतायो। पछताइण जो वर्क त मूं पंहिंजे ज़िंदगीअ जे किताब मां फाड़े छॾियो आहे। तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां, हाणे तूं पंहिंजा बिस्तरा गोल सम्झ। इन ई धमकीअ जी परवाह नाहे, बाक़ी इल्ज़ाम जा नतीजा उगरा भुगींदे। हिकु हरणी हिकिड़े शींहं खे अंजाम भोगण जा भो थी बि? शींहं पिंजरे में बंदि थींदो आहे त शींहं शींहं नाहे रहंदो। मूंखे महरूअ जो सारो किस्सो मालूम आहे। तुंहिंजी इहा जुरत कीअं थी जो तूं मुंहिंजी भेण मेरूअ जो पंहिंजी ज़ुबान ते नालो थी आणी? तूं बि पंहिंजे मुंहं खे महार विझ सरफराज खान। हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में ठोके छॾ त सरफराज खान खे झुकाइण खीर थर खे लेटाइण जे बराबरि आहे। ऐं ASP सनम खे सम्झाइण पाण खे समुंड में उछलण बराबरि आहे। छा सम्झी सरदार सरफराज खान? हाणे ईअं सम्झ त पाणी सिर खां तार थी वियो। तूं हिते या ॻोठ में रही ॾेखारजांइ। मां चवां थो त लोह जा चणा चॿाइण छॾे ॾे।
न त इहा ॿटी सलामत कोन रहंदाई। तो न जेको मुंहिंजे निर ते बदनामीअ जो दाग लाथो आहे, हाणे उन दाग खे धोइण जो वक़्तु अची वियो आहे। तूं चओ हिन दुनिया में जीअण जो को बि हक़ नाहे। तोखे मरणो पवंदो। बाबा मूंखे को बि अरमान या दुख नाहे। अब तो तू परेशान छो रही? हाँ सनम, परेशानी छॾ। अम्मा नाया परेशान, बदली रोके न सघण जी परेशानी आहे। तो छाजो अरमान आ? अरमान इहो आहे त तव्हांजे रोकण सबबु मां सरदार जा ॾंद खटा न करे सघियसि। माना त वरी बि नांगन जे बिरन में हथ। बाबा जेकी जरा जोगी हूंदा आहिनि से नांग जी फड़ मां मण ऐं ज़हर बि कढी छॾंदा आहिनि। वरी बि टकर ऐं झेड़े जी ॻाल्हि। ऑफिस में अची बदज़बानी करे मोटी वञे, सो बि पुलिस ऑफिसर जी ऑफिस में। इहो खोड़ो लॻे थो न? बाक़ी तूं जेको टके जो खोड़ो अठन ते थी हणी उहो सही आहे। हा बाबा, ॿिके जो खोड़ो हणा अठनि ते, ओलड़ खाराए छॾियांसि। थींदो छा आहे सरदार? धीअ न कर बेवकूफ़ीअ वारियूं ॻाल्हियूं। जबल सां मथे हणण में जबल खे कुझु कोन थींदो आहे, पंहिंजो ई मथो फाटी पवंदो आहे। तूं सम्झाइसि, तूं सम्झाइसि। इहो नतीजो मिलुसि न जो बदली थी वियसि। सम्झाइसि। केरु सम्झाए हिनखे? मां तमामु जल्द वापसि बदिली कराईंदसि ऐं इन नांग खे ॾेखारींदसि कीअं नांग खे निपोड़े मारबो आहे। कहिड़ो फ़ाइदो इन्हनि फज़ूल ॻाल्हियुनि मां? कहिड़ो फ़ाइदो मिली? वक़्तु साबित कंदो बाबा, तव्हां ख़ौफ़ज़दा न थियो। ये तो तमामु सुठी ॻाल्हि आहे। चलो ठीकु आहे, ठीकु आहे। महिरबानी तव्हांजी वॾी वॾी। ॾिठई अमी, इहो अथई कानून जंहिंखां कोई बि मथां न आहे। शायदि अरेस्ट बि थी वियो। कल्ह राति हुन पंहिंजा सभु ॾोह बि मनाए छॾिया। सुठो ई थियो। मां त खेसि पंहिंजी भेण जे करे बर्दाश्त कंदी हुयसि। पर आख़िर केतिरो बर्दाश्त कयूं आमी? हुनखे जॾहिं असांजी इज़त जो ख़्यालु न थियो त असीं हुननि जो ख़्यालु छो करियूं आहे? छा असां इन जे लाइ आहियूं की सभु असां सां नाजाइज़ियूं कयनि ऐं असीं सभु सहंदा रहूं? बसि हाणे ईअं कॾहिं बि कोन थींदो। बसि तूं रुगो पंहिंजी तालीम ते तवजो ॾे, क्या न? जी अमी। No, sana, of course he needs a yeah. Nero? About tip? कुछ थी पई आई कि दवा जब टर्न थी वियो आहे। थी मां बस करानो थी।
थी मां मैरू छुरी बन थी हाँ ठीक मैरू छाचो मासी खैर था है इसे रति अरे बोले बड़ती मैरू माँ डॉक्टर के तो दिस हाँ बाप आज तो डॉक्टर की जरूरत छाता चाहो मासी मासी इंजी हो तो ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।